اللهم صل على سيدنا ومولانا سيدنا ومولانا سيدنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته أجمعين وصل كذلك على جميع الأنبياء والمرسلين والملائكة المقربين وعلى عبادك الصالحين يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم هو الحبيب الذي ترجى شفاعة لكل حول من الأهوال مقتحم اللهم صل على سيدنا ومولانا سيدنا ومولانا سيدنا ومولانا محمد صلاة تنجينا بها صلاة تنجينا بها من جميع الأهوال والآفات وتقضي لنا بها جميع الحاجات وتطهرنا بها من جميع السيئات وترفعنا بها عندك أعلى الدرجات وتبلغنا بها أقصى الغايات من جميع الخيرات في الحياة وبعد الممات ये पूछना ही गलत है कि कहाँ कहाँ है उमर ये पूछना ही फजूल है कि कहाँ कहाँ है उमर जहाँ जहाँ है गैरत वहाँ वहाँ है उमर हसन हुसैन शहजादा बई जंजी शक्ल मिस्ल मोहम्मद हुई पर रखो कुफिन दिन सावेर सेठ शहीदन जा सरदार थे अज 16 मुहर्रम और हराम जी रात 1447 हिजरी 11 जूला सन 2025 जुमे जी शाम संचर जी रात कंडियारे जे भरसां गोठ मोहम्मद सालेह कलो में बिरादर अजीज हजरत मौलाना अली अकबर कलो साहब बिरादर अजीज जमीर अहमद कलो गुलबहार अमीर अली उन्होंने दावत ते अवां जमा सगोरी जी अल्लाह ताला ज़ियारत नसीब फरमाई आहे ज़ोर जी नमाज़ खां वठी जुमे जी नमाज़ खां वठी अवां हिक जाइ ते वेही करे उलमा कराम जो खिताब ॿुधी रहिया हो उस्तादुल उलमा शेखुल हदीस हरदिल अजीज हज़रत साईं मौलाना अब्दुल अलीम गांगुरो दामत बरकातुहुल आलिया ये ज़ेर शफ़क़त ही प्रोग्राम हली रहियो आहे जो साईं भी मुंड खां वठी हिन टाइम ताईं
तकलीफ़ जे हुजण जे बावजूद छो त साईं दिलि जो बि मरीज़ आहे उन जे बावजूद बि अव्हां जे मथां साईं जी एॾी शफ़क़त आहे जो हिन गर्मीअ में सॼो ॾींहुं तव्हां सां गॾु रहियो आहे। दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला तव्हां सां सभिनी जी हाज़िरी पंहिंजी बारगाह में मक़बूल मंज़ूर फरमाए। मौलाना अली अकबर साहब अदा ज़मीर वारनि जूं महिनतूं क़बूल फरमाए ऐं तव्हां देर साईं अब्दुल अलीम साहब जो असांजे मथां अल्लाह ताला सायो तव्हां देर नसीब फरमाए। सभु बुलंद आवाज़ सां आमीन चओ। मुहर्रमुल हराम जो महीनो वॾी फज़ीलत जो महीनो आहे, इंतहाई बरकत वारो महीनो आहे ऐं इस्लाम जो पहिरियों महीनो। इन इद्दत अश्शुहूर इंदल्लाह 12 शहरन फी किताबिल्लाह यौम ख़लक़स समावाति वल अर्द मिनहा अर्बअतुन हुरुम। यकीनन महीने जो ॻाणाटो अल्लाह पाक वटि आवाज़ थोरो विंगर विंगर बंदि करे साफ़ हुजे चिटो हुजे मिड ऐं शारप ॾेस बस। त महीना 12 अब महीना घणा सभु ॻाल्हायो। अल्लाह जी महिरबानी सां 11 जो ॾींहुं 12 जी राति हिकिड़ी जाइ ते वाइद ते वियासीं एॾी गर्मी अल्लाह अकबर पर सलाम हो न जमायतनि खे मुजाहिदनि खे जो इन गर्मीअ में बि हथ वारा पका खणी करे बिजली बि कोन आई पर क़ुर ॿुधी रहिया। अॼु त अल्लाह जी महिरबानी अथव हवा लॻी पई आहे पोइ बि तव्हां सुस्त लॻा पिया हो थोरो मुहबत सां सुभान अल्लाह चओ। अल्लाह बरकत करे। महीना 12 अल्लाह पाक फरमाए तो 12 महीननि मां 4 महीना मिनहा अर्बअतुन हुरुम 4 महीना इज्जत वारा चूंडिया मुहर्रम ज़िलक़ाद ज़िलहज मुहर्रम ऐं रजब। इन्हनि महीननि जी काफ़र बि इज़त कंदा। जॾहिं महीना ईंदा त जंग हलंदी त जंग बंदि थी वेंदी त बाबा इज़त वारा महीना आहिनि हाली जंग खे बंदि करे। मुहर्रम जो महीनो भी चूंडियल। यौम आशूरा ॾियारो इंतहाई बरकत वारो ॾियारो हुयो गुज़री। हिन महीने जे पहिरीं तारीख़ ते शहादत आहे मुराद पैगंबर सोहरे रसूल दामाद अली अमीरुल मोमिनीन फातिह मिस्र शाम व ईरान सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत। सब सहाबी मदीने जे मीर जा मुरीद आहिनि पर हजरत उमर सदको वञा सुमिचे मोहम्मद जी मुराद ॿिया सभु पाण आया ऐं उमर घुरी वरिते त अल्लाह मां तुंहिंजो दादलो नबी आहियां मुंहिंजा ग़रीब ग़रीब ईमान आननि था काफ़िरुनि खे तकलीफ़ूं था ॾियनि। मक्के पाक में हिकिड़ी वॾियूं दलेर ऐं बहादुर शख़्सियत जूं रहनियूं थियूं। हिक जो नालो अमर ॿिए जो नालो उमर। इन ॿिन्ही मां हिकिड़ो ॾे हर पर मां नथो चवंदो मूंखे उमर ॾे या अमर बिन हशाम ॾे अबू जहल ॾे तुंहिंजी मर्ज़ी उमर ॾे तुंहिंजी मर्ज़ी ठके ठुके सीननि जा राज़ तूं थो ॼाणी अहिड़ो मूंखे न ॾी जांइ जो दुनिया वारा टोकूं कनि चूंडे ॾे सच्चो ॾे वफ़ादार ॾे बहादुर ॾे। मदीने जे मीर शाम जो दुआ घुरिया हज़रत उमर जे इस्लाम जो अजीब अंदाज़ अची पियो। साहबी चए तो या रसूल अल्लाह उमर तो अची पाण फरमाए पुट उमर न आहे साईं हथ में तलवार आहे उमर आहे साईं फरमाए उमर नथो अचे मां मोहम्मद करीम जी दुआ जो जवाब थो अचे। उमर कलमो पढ़ियो आहे काबे जो दर खोलियो 18 जायूं अहिड़ियूं आहिनि जिते सैयदना उमर फारूक राय ॾिनी सही त हीअं कमु कमु खपे हिते हीअं थियणो खपे। उहा उमर जी राय अल्लाह खे एॾो त वणी वई जो अल्लाह उमर जी राय खे ॾिसी करे रब अर्श अज़ीम खां क़ुर पाक मोकिलियो। ही उमर हुन दुआ घुरी अल्लाह मूंखे शहादत जो मौत मिलियो मक्के मदीने में मिलियो मोहम्मद जे मुसल्ले ते मिलियो। सोने हुसैन जी शहादत 10 मुहर्रम ते
बाबा शहादत अल्लाह जी चूंड बओदान ये कसबी शयूं न आहिनि त मां महिनत कयां त शहीद थियां। महिनत सां साईं अब्दुल हलीम साहब आलिम बणिजी विया, साईं कारी राशिद, साईं इम्तियाज आलिम कारी साहब बणिजी विया, साईं मौलाना अब्दुल समद आलिम बणिजी विया, को डॉक्टर बणिजी वियो, को इंजीनियर। महिनत सां थी सघे थो। नबूवत ऐं शहादत ई अल्लाह जी चूंड। नबी अल्लाह माण्हू मां चूंडी थो। अल्लाह यस्तफ़ी मिनल मलाइकति रुसुलन व मिनन नास। अल्लाह तो फरमाए सां पंहिंजा रसूल चूंडिया माण्हुनि मां या मलाइकनि मां। मलाइकनि मां को नबी आई माण्हुनि माना इंसाननि मां अल्लाह पंहिंजा प्यारा नबी चूंडे ॿाहिरि कढिया। हर नबी चूंडियल आहे, हर नबी मुस्तफ़ा आहे, पर मोहम्मद मुस्तफ़ा सदको वञासे। हर नबी अल्लाह माण्हुनि मां चूंडियो, पर मोहम्मद चो चूंडियलनि मां चूंडियल हो। चूंडियलनि मां चूंडियल। ऐं शहादत बि अल्लाह जी चूंड। छो त वॾो ई उहिदो, वॾो मक़ाम। शहीद जे खून जो कतरो ज़मीन ते किरंदो ई न आहे त अल्लाह शहीद जा सभु ॾोह माफ़ करे रब उन्हनि खे पंहिंजो दीदार कराए डायरेक्ट अल्लाह जन्नत ॾींदो। हदीस पाक में शहीदनि जा रूह सावन पखियुनि जे गुजनि में जिते हलनि घुमनि फिरनि खाइनि पीअनि। अल्लाह ताईं पुछंदो अथनि हल तश्तहून शही आहे, तव्हांखे का शइ खपे? जीअं मौली अली अकबर वटि महिमान अचे या साईं अब्दुल हलीम साहब वटि महिमान अचे, पोइ प्यारे महिमान खे हर हर पुछबा साईं मानी बि खाराई, चांहि बि पीआरई, बोतल बि पीआरई, मानी बि भली। वरी हर हर पुछंदो साईं फ्रूट खाईंदो, साईं चांहि पीअंदो, साईं तव्हांखे छा खपे? हर हर हरू ज़रूरत बि न आहे, उनजे बावजूद बि पुछणो पवंदो आहे साईं तव्हां चांहि पीअंदो, साईं मानी खाईंदो, साईं बीह रखा। अल्लाह शहीदनि खां पुछंदो आहे छा ॾियांव? साईं कंजो आहे, तुंहिंजी महिरबानी आहे। वरी अञा खपेव, अञा खपेव। पोइ शहीदनि जा रूह पाण में मीटिंग करे अल्लाह खे था चवनि नुरीदु अन तुरद्द अरवाहना फी अजसादिना हत्ता नुक़तल फी सबीलिक मर्रतन उखरा। अल्लाह असांखे ॿियो कुझु न खपे, हीअं करे असांजा रूह असांजे जिस्म में मोटा पोइ असां तलवार खणी तुंहिंजे रस्ते में वञूं, तुझे दुश्मन सां, तुझे नबीअ जे दुश्मन सां, तुझे दीन जे दुश्मन सां लड़ूं। वो लड़ंदे लड़ंदे उन्हनि खे मारींदे मारींदे जॾहिं उनजी गोली या तीर या तलवार असांजे जिस्म में लॻो हो, उन टाइम असांजे जिस्म मां जॾहिं रूह पियो निकिरे न त पोइ रब तो पंहिंजो दीदारो कराए हो। अल्लाह हिन जन्नत में एॾो मज़ो न आहे जेॾो तुंहिंजे दीदार में मज़ो। शहीद खे जूअ जे चक केवल जे चक बराबर भी ईज़ा न ईंदो अथव। तीर था लॻनि, तलवार थियूं लॻनि, तव्हां न सम्झो त वीचारे खे तकलीफ़ हूंदी न, ज़र्रो बि हुनखे तकलीफ़ न आहे, हुनखे मज़ो थो अचे छो त हुनखे अल्लाह जो दीदार थो। दुनिया जूं ॻाल्हियूं सभु विसरी थी वञे। तंहिंजे करे दोस्तो इम्तिहान ईंदा, अल्लाह फरमाए आज़माईंदासीं, यारीअ में आज़माईंदा, यारीअ में आज़माए। हिकिड़ो बादशाह हो, मुल्क कंहिं रियासत इलाइक़े जो बादशाह, मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो वियो त चई मूसा काॾे थो वञे? त मूसा अलैहिस्सलाम वञा थो यार अल्लाह सां हम कलामी थियण, अल्लाह सां हम कलामी तूर सीना जबल ते। अल्लाह खे मुंहिंजा सलाम ॾिजांइ ऐं अल्लाह खे चइजांइ फलाणी रियासत जो बादशाह आहे, उहो चवे थो त मुंहिंजी तोसां यारी आहे, मुंहिंजी तोसां दोस्ती आहे। मूसा अलैहिस्सलाम हम कलामी थियो, मुंहिंजा अल्लाह फलाणा जेको बादशाह आहे उहो तव्हां सां दोस्ती रखण थो चाहे, चए थो मुंहिंजी अल्लाह सां दोस्ती आहे। अल्लाह साईं फरमाए मूसा चवेसि तो दोस्तीअ जो कदम वधायो आहे त पोइ चवेसि त अल्लाह तो चवे मुंहिंजी बि तोसां पकी यारी आहे। सुभान अल्लाह त चओ यार, यारीअ में यार खे आज़माइबो आहे, यार खे यारीअ में आज़माइबो अथव। अल्लाह जी यारी ॾुखी ॾाढी आहे, आज़माइश। अल्लाह तो फरमाए जेको असांजे वेझो थींदो असां हुनजे मथां इम्तिहान आणींदासीं, प्यारे माण्हूअ जे मथां इम्तिहान ईंदा अथव। जीअं जीअं माण्हू रब जे वेझो थींदो आहे न, अल्लाह जा इम्तिहान ईंदा। नबीअ वेझा इम्तिहान हूंदी आहे। नूह अलैहिस्सलाम खे पथर लॻा,
यूनुस अलैहिस्सलाम मछली के पेट में, इब्राहिम अलैहिस्सलाम बाहि जे आड़ा में, यूनुस अलैहिस्सलाम मछली के पेट में, अय्यूब अलैहिस्सलाम बीमारी जी हालत में, इम्तिहानन आज़माइशुन नबियन के भी आज़माए, यारी में, दोस्ती में, इब्राहिम अलैहिस्सलाम दोस्ती में सब कुछ अल्लाह के ॾेई छॾियो। इन बादशाह के जो वेठो त इम्तिहान शुरू थियसि। हिकिड़ो माण्हू भॼंदो आहे, साईं ॻाल्हि ॿुधई कहिड़ी, चईसि तव्हांजूं ॿकरियूं पियो चारियां, बाहि जो आई त ॿकरियूं तव्हांजूं सभु सड़ी वयूं। हा चई हा। वरी ॿियो हिकिड़ो भॼंदो आहे, साईं तव्हांजी ज़मीन तां जेका कणक थी ॾींदी 100 मण, हाणे वञी 10 मण ॾिनई। हा हे छा? वञे ॾींहों ॾींहुं हलंदो पोइ हिते मूसा अलैहिस्सलाम नज़र पियो, साईं काॾे? चई तूर ते। चई अलाह खे जंहिं तो वारी यारीअ खां बस भली आहे साईं असांखे। चई छो? चई बस न रखीसीं, यारी रखी आहे त हर शइ कोड़े थी। अल्लाह मूसा नबी खे चयो, मूसा इनखे चओ जो तूं जो वड़ा जो यारी रखी भञंदो आ, मां अल्लाह जो यूसूल नाहे, मां रब जैसा यारी रखंदो हां, उन खां टोड़ींदो न आहियां। जे तूं टोड़ त टोड़, पर मुंहिंजी पकी यारी। मोटी आहे जे वाला ईंदो, चए साईं पकी त भला पकी, पके ते पकी। इम्तिहान आया, हर शइ अल्लाह जे दोस्त जी, अल्लाह जे नाले ते कुर्बान थींदी पई वञे, थींदी पई वञे। एतिरे क़दर जो पाड़े वारो मुल्क कब्ज़ो कई, मुल्क बि कसे लट ई लोटो, फ़कीर रोड ते वेठो आहे। हिकल बादशाह जो अल्लाह जो दोस्त वली बादशाही वई, रब जे इश्क में मोहब्बत में वेठो आहे। हुन बादशाह जो हाथी निकितो हिनखे खईं सूंड में, हिन बादशाह खणी फेराए फेराए पट ॾिठो, शहीद थी। मूसा अलैहिस्सलाम ॾिठो, ॾाढो ॾुख थियो। मुंहिंजा अल्लाह ने तोसां यारी रखी, तोसां मोहब्बत कई, हिन जा हर्ष त वई, बादशाही त वई, पर जहिड़ो मौत। अल्लाह फरमाए, मूसा मूं वारे यार जी दीदारो कने, ॾिसंदे मुंहिंजे यार खे? साईं हा। पर्दा हटी विया, जन्नत जो दीदार थी वियो। मूसा अलैहिस्सलाम ॾे त उहो अल्लाह जो बादशाह जेको दोस्त हुयो न, अल्लाह जो वली, पींगे में या जन्नत में हिंदोरे में होरा पियो लोडन से। सुभान अल्लाह। वञा चइजो, थोरो मोहब्बत सां चइजो, तव्हां बि यारी रखंदो। हा ॾुखी अथव, भला हीअ बि त यारीअ में आया हो न, गर्मी बर्दाश्त करणी पवंदी। अल्लाह इम्तिहान न ॾे बग़ैर कंहिं आज़मा जे असां सां पकी यारी रखे, बग़ैर आज़मा छड़ा नहीं। चई ॾे ख़बर, मूसा अलैहिस्सलाम पुछो ॾे ख़बर? चई अल्लाह दोस्ती वाह जी भाई। अल्लाह पुछंदो आहे छा खपई, छा खपई, छा खपई? साईं ॿियो छा खपे? हिंदोरनि में आहे, जन्नत में आहे, हूरा लोॾनि थियूं, हर शइ तुंहिंजी शराबनि त हूरा, मेवा माखियूं, का शइ तकलीफ़ न आहे। मूसा अल्लाह खे हिकिड़ो अर्ज़ु कंदो आहे, उहो नथो मञे, चवेसि तूं बि भला मञी। ठीक कहिड़ो आहे? चई अल्लाह खे चयो मूंखे मोटाए हुन रोड ते विहारे, मां वेठो हुजां, हुन बादशाह जो हाथी अचे मूंखे सूंड में खणे, मूंखे पेराए पेराए रोड ते हणे, जॾहिं मां किरियो हुउमि न, उन टाइम मूंखे अल्लाह पंहिंजो दीदारो करायो। मूंसां हिन जन्नत में एॾो मज़ो न आहे जेॾो अल्लाह जे दीदार में मज़ो। जन्नत में वॾा मज़ा अथव ओ कलमे वारो मुसलमानो, वॾे में वॾो जन्नत जो मज़ो अल्लाह जो दीदार। शहादत आला मकाम। नबी से फरमायो, मुंहिंजा अल्लाह मतो रस्ते में क़त्ल कयो वञा, वरी ज़िंदा थियां, वरी क़त्ल कयो वञा, वरी ज़िंदा थियां, वरी क़त्ल कयो वञा, वरी ज़िंदा। फारूक आज़म या दुआ घुरी मूंखे शहादत जो मौत ॾे मोहम्मद शहर मदीने में। हज़रत अब्दुल्लाह बिन जहश रज़ी अल्लाह तआला अन्हु ऐं साद बिन अबी वक़ास ओद जे मैदान में रात जो वेठा पाण में, सुबह जो मार्को आहे ओद जो। अब्दुल्लाह तो चए साद तू दुआ घुर मां आमीन चवा, मां दुआ घुरा तू आमीन चो। साद रज़ी अल्लाह तआला नो दुआ घुरी, मुंहिंजा मौला सुभाणे ओद जो मार्को काफरन सां मुक़ाबिलो थींदो, वॾे में वॾो बहादुर आणजाए काफरन जो। मां उन जे मथां हमलो कयां, हू मूं ते हमलो करे
वरी मां हमलो कयास जहन्नम रसीद कयास उन जो माल गनीमत मां खणा अब्दुल्ला चयो आमीन हाने अब्दुल्ला पियो दुआ घुरे करीम अल्लाह सुभाणे मर को आओ तजो काफरन जे वडे में वडो बहादुर आण जाए वो मूं ते हमलो करे मां उन ते हमलो कया वरी मूं ते हमलो करे मूंखे सुभाणे ओ तजे मैदान में शहादत जो मौत नसीब कजाए मुंहिंजा करीम अल्लाह मुंहिंजूं अखियूं भी कढे कन भी कढे नक भी वढे चप भी कढे क्या मैं जो ॾियारो थे मां तुझे कोरट में जॾहिं तुझे साम्हूं अचा तूं मूंखां सवाल करे अब्दुल्ला अखियूं ॾिनियूं मां काॾे कयई कन काॾे कयई नको काॾे कई इहे कटल कन नको ऐं अखियूं इहे बुक में खणी करे साम्हूं बीह आहे ओ मुंहिंजा करीम अल्लाह तूं मोमिननि खे बि चयो हो या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुल क़िताल ओ ईमान वारो जिहाद तांजे मथां फर्ज़ आहे तो नबी के भी चयो त या अय्युहन नबी हर्रिज़िल मुमिनीना अलल क़िताल ए नबी मोमिनन के जिहाद लाइ तैयार कर अल्लाह तो चयो त मां मोमिनन सां वापार थो कयां मुंहिंजी संगत ईमानदारनि सां मुंहिंजी लेती लेती ईमान वारनि सां रब तो चयो त मां मोमिनन सां वापार कंदो आहियां साईं कहिड़ो अल्लाह तो फरमाए जानियूं बि वठंदो माव माल बि वठंदो माव बि अन्न लहुमुल जन्नह एवज़ में जन्नत ॾींदो माव रब तो फरमाए मुंहिंजो मोमिनन सां वापार अल्लाह अल्लाह मामा सालिया कले जे गोठ में अचण वारो या ॻाल रब वापार जी क़ुरान में कई आहे अवां सभु ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो क़ुरान पढ़ा फरमाईंदा इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीना अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह रब तो चए त मुंहिंजो मोमिनन सां वापार माल बि वठंदो माव जानियूं बि वठंदो माव बदले में जन्नत ॾींदो माव ओ मुंहिंजा करीम अल्लाह मां तुंहिंजे को ओ तजे मैदान में तोसां वापार कयो अल्लाह कन्ना क्यों नको ये तुझे नाले ते घोर करे आयो मां बदले में जन्नत दे लाइ अल्लाह मां तोसां वापार कयो आहे तुंहिंजे नबी जे आर्डर ते तोखे राज़ी करण जे लाइ चओ सुभान अल्लाह हज़रत सअद बिन अबी वक़ास रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाए थो सुबुह थी ओद जो मर को अलैयस हथ में तलवार जिहाद ते हलियो जंग शुरू थी वई मां जियां दुआ घुरी अल्लाह मुझे ये कबूल कई आयो काफरन जो वडो बहादुर ठका जो कढाई मां तलवार त मुंडी हली वियस वनी सामान क्यों मां ओद जे मैदान में गोलींदे पंहिंजे दोस्त भाव अब्दुल्ला बिन जख्श रज़ी अल्लाह तआला अन्हु जे मथां जो आहिनि जियां दुआ घुरी हई अल्लाह उन जी भी ईअं कबूल करे अखियूं निकतल तस नक वढल तस कन कटल तस मथे ॾिसी चए तो वड़े वाह यार अब्दुल्ला वाह जी दुआ घुरी अल्लाह कबूल करे छॾियई यार वरी जन्नत में हूरन जे हंज में सुम्ही सहाबा के शहादत जो शौक़ हो शहादत मकाम वडो कंहिंजे शहादत जे मथां मातम करण मुंह मथो पिटण चंपा मुंह में हणन मंजर बल खुदूद व शक्कल जुयूब व दआ बिदअवल जाहिलिया मुसीबत वारे वक्त में जको रड़ियूं करे हाय धाड़ घोड़ा मथे में मिट्टी चेहरे ते धक सीने ते धक पाण फरमाए असां जो न आहे असां कन्याऊं अल्लाह जा उम्मती कन्याऊं नबी जा नबी तो जे मुंह जो आई ओ नबी से ना ते कंजो होदे है ना जज़ा फज़ा वारन में अबू जहल वारन ओ तो जे मार के भी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो हमजो नजर तकियो ओ मुसलमानों
इमामुल अंबिया सरताजुल अंबिया जो चाचो हजरत हमजा रजी अल्लाह ताला नो ओद जे मैदान में लड़ंदे सोने जे दीन जे बुलंदी जे लाए शहीद थियो ज़ालिमन शहीद तो कयो पर चेहरे लाश के टुकड़ा टुकड़ा क्यों माना कन्न कटियूं अखियूं कटियूं नक वटियूं चप कटियूं सीनो चीरियूं कलेजो कटियूं टुकड़ा टुकड़ा क्यों औरत चबाड़े खाए हारो गले जो हुजूर सदको वञास सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मत आया अखियुनि मां नीर वहिया कंहिंजे मथां भाइर रोन कंहिंजे मथां दोस्त रोन अहिड़ो मज़लूम आहे जंहिंजे मथां अल्लाह जे दादले नबी जे अखियुनि मां ॻोढ़ा निकिता छा फरमायो फरमाया सय्यदु शुहदा हमजा ओ मुंहिंजा बुजुर्ग चाचा ओ मुंहिंजा शहीद जज मुंहिंजी उम्मत में क़यामत ताईं जेके भी शहीद थींदा चाचा तूं समूरनि शहीदनि जो सरदार सुभान अल्लाह ॾिठो पुफी थी अचे पुफी औरत हथ में कफन साईं जी नज़र पइजी वई पुफी थी अचे बाबा जी भेण चाचा जी भेण फूफाड़ जल तुंहिंजी मां थी अचे मथां रड़ियूं करे दाड़ गोड़ तेज तेज वयो नबी साईं जो फूफाड़ो या अमी उसबत धिको ॾिनई सटी वञ मुंहिंजे रस्ता रोक न कर चई मां नथो चवां सदको वञासि मिठो मोहम्मद थो चई सुभान अल्लाह बीर उते जो उते ब्रेक बीरे चुरे नथी हाउ मुंहिंजा पुट मां बीहां थी छा जे लाइ पियो रोके न जे लाइ त औरत मथां धाड़ घोड़ा करे मथां बाबेला करे अब मां मुसलमान आहियां खबर पई आहे मुंहिंजे भाउ सां ज़ालिमन ज़ुल्म कयो आहे क्यों कढियो अथऊं कन कटिया अथऊं नक वढियो अथऊं ही कफन खणी आई आहियां मुंहिंजे भाउ ग़रीब खे पारायो मुंहिंजे हमज़े खे अल्लाह पुट वञी मोहम्मद करीम खे चओ मां कलमो तुंहिंजो पढ़ियो तूं मुंहिंजा सोना तो वटि मूं वटि तुंहिंजो फरमान पहुतो अल्लाह जो क़ुरान पहुतो अब मां मुस्लमान आया मन सरबल खुदूद व शक्कल जुयूब व दआ बिदअवल जाहिलिया वारा लफ्ज़ पहुता कुरान भी पहुतो अल्लाह अल्लाह रब फरमाए तो या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु बिस्सब्र वस्सलाह इन्नल्लाह मअस-साबिरीन जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने हलंदो ईमान वारो तकलीफ़ूं ईंदव आज़माईंदासीं तोरींदासीं ॿ कम कजो छो अॻिते थो चए वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ़ि वल जूअ खौफ़ ॾींदासीं दुश्मन जो बुख मालो खसीना सेव वस्तमरात औलाद भी खसीना सेव इम्तिहान या तकलीफ अची वञे ॿ कम कजो साईं कहिड़ा फरमाई त सब्र भी कजो नमाज भी पढ़जो मां अल्लाह जी मदद साबिरनि सां गॾु सुभान अल्लाह अब चवेसि मोहम्मद अरबी ओ सोना रोंदम न रड़ियूं न कंदम हे त हिकिड़ो मुंहिंजो भाउ हमज़ो आहे अहिड़ा हज़ार हमज़ा हुजनि मोहम्मद मां तुंहिंजे दीन जे मथां तुंहिंजे मथां कुर्बान करे छॾींदसि सुभान अल्लाह ऐं मां खणी आई आहियां कफन मुंहिंजे भाउ खे पारायो मज़लूम साहबी जे नबी साईं जे चाचे जे भरिसां ॿियो अंसारी साहबी बि हुयो हुन सां बि ज़ालिमनि ज़ुल्म कयो या रसूल अल्लाह कफन जा टुकड़ा ॿ शहीद बि ॿ वॾा दर्दनाक शहीद हुन सां अंसारी साहबी जो हालत पोइ हिकिड़ो नंढड़ो हुनखे पाराई ॿिए ग़रीब पाण फरमायूं कुणा विझो हिकिड़ो वॾो आहे ॿियो नंढो जेको मुंहिंजे चाचे जे कुणे में अचे पारायो सुवार ब तुंहिंजा इम्तिहान नबीअ जो चाचो जंहिंजो कफन आयो कुणे में नंढो नबी साईं जे चाचे वॾो अंसारी साहबी
साहबा था चवनि या रसूल अल्लाह चाचे जे हिस्से में नंढड़ो आयो होॾे वॾो पाण फरमायूं ऐं पारायो हाय मथे दा सिकंद पेरो गाढ़ा पेरनि दा सिकंद चेरो गाढ़ो साईं शाकुमा मोजा साईं घोर वञास कुर्बान वञा साईं फरमायो मथे छिके मुंहिंजे चाचे जो चेहरो ढकियो ॾिसण जहिड़ो नाहे हाय पेरनि ते घाह विझो हाय मुंहिंजे साईं खे पंहिंजे चाचे जो ॾुख हुजूर फरमाए मुंहिंजा चाचा मां तुंहिंजो पलांद कंदुसि हिन जा 70 ॼणा वठी करे हाय सरदार कन बि कढींदो मान अखियूं बि कढंदो मान नक बि वधींदो मान मुंहिंजा चाचा मां न छॾींदो मान अल्लाह ओॾे क़ुर जो फरमाए त वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन हुन जे बावजूद बि चाचे जो ॾुख रब करीम ॾिठो अल्लाह फरमाए जिब्रील जी रब्बे जलील वञ मुंहिंजे मिठे मोहम्मद करीम खे क़ुर ॿुध मुंहिंजो सुहिणो क़ुर ॿुधे थरे चाचे जे जुदाई जो वॾो ॾुख क़ुर लही आयो रब फरमाए मुंहिंजा दिलबर हिक जे एवज़ में 70 खे कोहण जी इजाज़त कान्हे हिकु कुठो तने हिकु कोहण जेतिरी तकलीफ़ ॾिनी अथनि ओतिरी ॾियनि वधीक न इहा ॻाल्हि हिन क़ुर शरीफ़ में लिखियल मौलाना अली अकबर जे दावत अचण वारो तव्हां सभु ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो मिठड़ो क़ुर पढ़ा फरमाईंदा व इन आक़बतुम फआक़िबू बिमिस्लि मा उक़िबतुम बिहि वलइन सबरतुम लहुव खैरुल लिस्साबिरीन वस्बिर 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 वमा सबरुका इल्ला बिल्लाह वला तहज़न अलैहिम वला तकु फी दैक़िम मिम्मा यमकुरून मोहब्बत सां अल्लाह फरमाए मुंहिंजा महबूब हिक जीवत में 70 के कोन जी इजाज़त कान्हे सब्र 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 अल्लाह जे तरफ खां हूंदो आहे ऐं मदीने जे मीर सब्र कयो पलांद बि न वरतो वसी आयो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी मस्जिद में वसी किराए जो कातिल हो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चाचे के शहीद करे मुल्क छॾे भॼी वियो कुछ वक्त खां बाद में आयो बुट लॻल आहे नबी से मस्जिद नमाज पढ़ी निकता साईं अल्लाह जे नाले ते माफ़ी दे साईं अल्लाह जे नाले ते माफ़ कर पेरनि ते किरी पियो पाण फरमाए केरु साईं मुंहिंजो कलमो क़बूल थींदो अलाए न माफ़ी मिलंदी अलाए न जन्नत मिलंदी अलाए न बाबा केरु चेहरो त ॾेखार साईं मां तुझी रहमत जो ॿुधी आयो आहियां दुनिया सॼीअ में मोहब्बत क़ुर तुझी रहमत जा होका पियो ॾे सुभान अल्लाह रहमत वारो महिरबानी ये बुट जो कोनी साहब जालिम न छॾींदासीं आयो माफ़ी वठण आका के असां हिन अखियुनि सां रसूल खे रोंदे ॾिठो पंहिंजे चाचे जे लाश मुबारक जे मथां पाण फरमायूं उस्वत साबित कदम थियो परे थियो पाण फरमायूं हेॾे वाह शफीक नबी वाह हमदर्द नबी वाह वफादार नबी खुदा जी ज़ात जो कसम हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वसीद मोहम्मद मुस्तफा तुझो कलमो भी कबूल कंदो तोखे पंहिंजे दीन इस्लाम में दाखिला भी ॾींदो हेॾे आवाज़ मोहम्मद मुस्तफा पंहिंजे चाचे जो खून माफ़ करे मोहम्मद तोखे जन्नत जी टिकट ॾींदो हुजूर सब्र से कर खुदा जी ज़ात जो कसम अल्लाह तो फरमाए मुंहिंजा सब नबी साबिर हो व इस्माईल व इदरीस व ज़ल किफ़ल कुल्लु मिन साबिरीन मुझो इस्माइल भी साबिर खुदा जी ज़ात जो कसम जने पी दो चेस या बत या बुनैया इन्नी अरा फिल मनाम अन्नी अज़बहुका फंजुर माज़ा तरा क़ाल या अबति फ़अल मा तुअमर सतजिदुनी इंशा अल्लाहु मिन साबिरीन ओ पुत्र मानी सा तो के अल्लाह जे नाले ते कुर्बान तो क्या तो सिबिया तो गया फंजुर माज़ा तरा तू सादो दिसे अल्लाह अल्लाह पुत्र भी फरमा बरदार हो अब्बा जान या अबद ए
जा बाबा साईं इफ़अल मा तुअमर चए कम जो अमर कयो थई बाबा देर न कजाए मारड़ियूं न कंदो मां धाड़ घोड़ा न कंदो मां वावेला न कंदो मां छा कंदे चई त इंशा अल्लाह इंशा अल्लाह इंशा अल्लाह मिनस साबिरीन सब तो चो न अग्यां पोयां तो चो न मोहब्बत सां तो चो न अब मां इंशाअल्लाह सब्र कंदो मां अल्लाह तो फरमावे इस्माइल मुझो इस्माइल इद्रीस मुझो याकूब जनाबे यूसुफ नबी के ॿाहिरि वठी विया यार हो ॾाढो सोणो बि हो ॿाहिरनि जो साड़ थी पियो सल्लल्लाहु करे ॿाहिरि ठहनि पाण आमीन त चओ हा ॿाहिरनि जी मोहबत वॾी शइ अल्लाह करे ठहनि ॿुधो अबा यूसुफ अलैहिस्सलाम उन सां प्यार जनाब याकूब ने उन सां प्यार कयो उन जो त मां ॾिसां थो त मूंखे चंड ऐं सितारा तज़ीम जो सजदो था कनि याकूब नबी सम्झी वियो ही ॿी शइ आहे प्यार कयईं ॿाहिरनि खे साड़ लॻो ॿकरियूं असां चाढ़ियूं कमायूं असां सॼो ॾींहुं बाबे जे सीने ते चढ़ियो वेठो आहे कुझु कयूंसि वठी हलऊंसि झंग में बाबा छा थियो अथई शरदादी खे वठी वञूं नंढड़ो आहे ॾेलूं ॿेलूं कराईंदासीं घुमाईंदासीं जनाब याकूब चयो न बाबा मुंहिंजो नंढड़ो आहे झंग आहे तव्हां पंहिंजे मुंहिंजो ॿकरियुनि चाढ़ण में मुंहिंजे पुट खे का तकलीफ़ अचे बाबा असां ईअं ई ठीक है यूसुफ अलैहिस्सलाम हलंदी न उते ॾेलू ॾेलू अथई ॿेर अथई वॾो मज़ो आहे जंग में तोखे ईअं रांदि कराईंदासीं हा यूसुफ अलैहिस्सलाम बाबा खे चयो बाबा वञा मां ठीकु आहे बाबा वञ हल याकूब अलैहिस्सलाम ॾिसे पियो ॿाहिरि सही तो जने कयूंसि न अहिड़ा पिया चुमियूं ॾियनिसि हो कुले ते खणे त वरी हो खणेसि वरी हो कुले ते खणे त वरी हो खणेसि भाकुर पाए जने हज़रत याकूब अलैहिस्सलाम नज़र खां ग़ाइब थिया परते लाए हेठों छकाई चपड़ हल रे बाबे जे सीने ते हो पियो हुनखे हो पियो चपाट हणे त भॼे पियो हुन भाउ ॾे अदा मूंखे चपाट छो वरी हो हणेसि त वरी हुन ॾे अदा मूंखे चपाट कॾहिं समून ॾे कॾहिं यहूदा ॾे कॾहिं हुन ॾे महिरबानी कयो मूंखे छो था मर बाबे सां ॻाल्हियूं करे कुरान तो फरमाए पाण में चऊं त उक़तुलू यूसुफ कत्ल बस कत्ल यहूदा वॾो भाउ जे न था कत्ल छा कयो हे भी कत्ल ते मुतरादिफ खूफ टल्ला उन में विझऊंसि त पाणे जेको आउं बुखियो मरी वेंदो बाबे खे चवंदासीं त बकेड़ो खाई वियुसि कमीज़ लाथऊंसि हेठ खूह में विधऊंसि जनाबे याकूब अलैहिस्सलाम सॼो ॾींहुं इंतज़ार करे करे मुंहिंजा पुट न आया मुंहिंजो यूसुफ न आयो हाय शाम जो टाइम कम भी पाण कयूं कमीज़ खे कूड़ी बगड़ जी रत लाए करे शाम जो मोटा रड़ियूं कंदा आया धाड़ घुंदा आया हाय अबा वावेला कंदा आया इहा ॻाल्हि क़ुरान शरीफ़ में लिखियल क़ुरान तो फरमाए अल्लाह रब फरमायो ओ मुंहिंजा मिठा मोहम्मद करीम जॾहिं याकूब अलैहिस्सलाम जा पुट रात जो मोटा छा पिया चवनि शाम जो मोटा रड़ियूं कंदा था अचनि कुरान तो फरमाए ॾाढा सुभान अल्लाह चओ त कुरान पढ़ा क़ालू या बाना इन्ना ज़हबना नस्तबिक व तरकना यूसुफ عند متاعنا فأكله الذئب وما أنت بمؤمن لنا ولو كنا صادقين हाय अब्बा धाड़ घोड़ा वावेला छा थियो रे बीठो आया ना आया या बाना मुंह मथो पेटी जी हाणे कयूं बि पाण वरी रुना बि पाण हाणे शहनशाह न किरी आहे हुन जो वॾो मौलवी आहे उन बासियो आहे असांजे वॾनि खां थी आहे बेवफ़ाई गद्दारी आई नी गद्दार गद्दारनि
शाम जो मोट आवाज बंद कर फटला कन्न तो खाए तो तुलो करे मुझा बाबा साईं समझी न यार शाम जो मोट रड़ियों कदाया या अबाना हो असा जापा अबाजा जो असा यूसुफ अलैहिस्सलाम के पंजे भाव के सामान देवे यार उसे असा रात पिया क्यों बता देवे असा रात में होया से आयो जो बगड़ फअकल उज़ब खाई बगड़ बगड़ खाई वाली पोयो चाला जन या कूड़े मानू जी निशानी था यार गाल बुधाए जे बुधाए से पत्ते तक को न करे या कूड़े मानू जी निशानी था कूड़ा न न तो वाला गाल बुधाए ये फिर जे आ से पत्ते करने से हां से न कर ये भी ये प्या चवन वमा अंत बिमुमिन लना वलौ कुन्ना सादिकीन तोनी जो सच्चा हो जाओ अबा तू न मनी दे अबा तू न मनी दे अरे मुझे पुत्र के जो पकड़ खाई वने का निशानी कुरान तो फरमाए वरी कमीज कूड़ी लगाए रत हिय दिनोज चेंदवा जाऊ अला कमीसिही बिदम कज़िब قال بل سولت لكم أنفسكم أمرا فصبر جميل थक जी विया हो न मां रात जो 3 बजे सुतो हां वरी उतो आयो हां ओ सकरा का लाड़का ने वरी जुमो पढ़ाए वरी हेडे अबा ये कमीज़ चोर वींदे वींदे काना का से छड़ी विंदो तो मेरे को न को सोरा अरे बा ये कमीज़ हां सही या बाबा ए रसना ये खाई से रत लगल से हां यूसुफ की खाईयो बगेड़ो एडो सियाणो मुझे पुत्र के खाई कमीज़ लाए पो खादे हां ना पुट कमीज़ लाए वो खादे ही न वा इने के का दंदी ना है का सेती ना है को पाटली ना है को दंद आथसी कान माना मुझे पुत्र जी कमीज़ लाए खाई पो वरी बू तो इन साऊंगी यो चार द्वारो मुझे यूसुफ दे अल्लाह सजो तांजे नफ्स जो तो पर जनाब याकूब अलैहिस्सलाम सा चयो फसब्रुन जमील मां सब्र तो कया सब्र डाडो सोहणो कुरान तो फरमाए मुझा सारा नबी साबिर इस्माइल भी साबिर इदरीस भी साबिर ज़ुल्किफ्ल भी साबिर अय्यूब भी साबिर इन्ना वजदनाहु साबिरा नेमल अब्दु इन्नहु अव्वाब अरना साल बीमारी में आ वडो साबिरीन आबिड़ कई न तो अल्लाह और साबिरीन यूसा नबी के कौम इजायो साबिरीन सब नबी साबिर पर सबरी नबियन जो सरदार नबियन जो बगदार साबिर जो सरदार सदको वनास मिठो मोहम्मद रबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वडो साबिरीन मुसलमानो रब कुरान में ये फरमायो रुगो सब्र जो बियो ऐलान करे या अय्युहल्लज़ीना आमनुस्बिरु वसाबिरु वराबिदु या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह वल अस्रि इन्नल इंसान लफी खुस्र इल्ला अल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात व तवासौ बिल हक़्क़ि व तवासौ बिल मातम चुप कहीं बैठा हुनन वांगुर त न जो न वाक्यू ॿुधी वेठा रहे जीअं ज़ाकिर कम लायूं वञनि छाबे में सच थो चले मां बिल मातम चई त रड़ियूं क्यों न सही ग़लति सही आ गलायो बाबा गलत तो बढ़ा ना वोटो कर मुरे गलत तो बनी गलत तो रिवायत करी कुरान के गलत ना पढ़ गलत गाल न कर जेका गाल करें तो उन जो सबूत या हदीस में हुजे या कुरान में हुजे छो त असां ॿियो कुझु न ॾिठो आहे असां ॾिठो आहे त अल्लाह जो कुरान अथव न ईमान अरे नबी साईं असांजी तारीफ़ कई पाण फरमायूं पुट भलो ईमान कजो ॻाल्हि खुली आहे साहबा था चवनि साईं भलो ईमान मलाइकनि जो छो न भलो मलाइकनि जो ईमान हुजे जो मलाइका अल्लाह जी ज़ियारत में आहिनि रब जे हुक्म में आहिनि पोइ साईं भलो ईमान नबियनि जो
साईं फरमायो भलो नबी जो ईमान छो न हुजे जो रब सां डायरेक्ट जो राब्तो रब उन ॾे वही पियो मोकिले जिब्रील पियो अचे ओ सहाबा था चवनि या रसूल अल्लाह भलो ईमान असांजो पुट तव्हांजो भलो ईमान छो न हुजे तव्हां मां मोहम्मद मुस्तफा जे वसो हवारे चेहरे खे ॾिठो आहे छो न भलो हुजे हथड़ा तो खणा मींहुं थो वसे इशारो थो कयां चंड थो बद थिए ॻाल्हायां थो त वात मुबारक मां नूर निकिरनि घुमां थो ककर छांव था कनि को अधी ॻाल्हाए पथर था कलमो पढ़नि वण था इशारे ते रुड़ंदा अचनि छो न भलो तव्हांजो ईमान हुजे अल्लाह साहबा जो या रसूल अल्लाह पोइ ख़बर न आहे त भलो ईमान कंजो ॿुधो मोहम्मद सालिह कले जे ॻोठ में अचण वारा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पुट भलो ईमान उन्हनि जो अल्लाह बि न ॾिठो मां मोहम्मद करीम खे बि न ॾिठो हाणे ॾिठे ईमान आणींदा हाणे ॾिठे मोहब्बत कंदो हाय ख़ुदा जी सा जो कसम क़ुरान पढ़ियो अल्लाह तो फरमाए अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फीह ही कुरान जे में कोई शक कोन्हे हुदल लिल मुत्तकीन हिदायत तो करे परहेज़गारनि खे मुत्तकिन खे ख़ुदा तरसन खे साईं परहेज़गारनि जी ईमान परी निशानी कहिड़ी आहे अल्लज़ीना युमिनून बिल गैब या मुत्तकिन जी परी परी निशानी आहे जो पहिरियां पहिरियां अण ॾिठे अल्लाह ते ईमान आणींदा ये मुत्तकी ये परहेज़गार मदीने जे मीर फरमायो अण ॾिठे मूंसां मोहब्बत कंदा एॾी त मोहब्बत कंदा एॾो त प्यार कंदा जो चवंदा बच्चा ॿार घोर करे वञो मदीने में मोहम्मद करीम जे रोज़े जी ज़ियारत करे अचो चवंदा न करे इहा मोमिन अण ॾिठे ईमान अण असां अण ॾिठे ईमान आंदो हुन जे करे असां क़ुरान ये अल्लाह जो किताब हिन रसूलुल्लाह सल्लल्लाहु ऐं मोमिन दुनिया में हर को मोमिन आहे न ॻाल्हायो सॾनि था न पर न वमा कान लिल मुमिन वला मुमिनतिन इज़ा क़ज़ा अल्लाहु व रसूलुहु अमरन कहीं भी मोमिन ऐं मोमिनानी जे अॻियां अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो फ़ैसिलो अचे न त पोइ उनखे मोटाइण जो हक़ न आहे मञणो अथव अल्लाह जो फ़ैसिलो आहे त ईमान वारो सब्र कयो हुज़ूर जो फ़ैसिलो आहे त ॾुखे वक़्त में मुंहं मथे खे चबा न हणो मदीने जो मीर भी साबिर दुनिया नबी दुनिया छॾी अबू बकर सब्र कयो उमर सब्र कयो सोने उस्मान सब्र कयो मौला अली सब्र कयो सोने अली जी शहादत इमाम हसन सब्र कयो हुसैन सब्र कयो खुदा जी सा जो कसम ओ मुसलमानो मुझो साईं जॾहिं दुनिया मां पुरको थो मटे साहबे जे अखियुनि मां गोड़ा वई हजरत अबा बकर सिद्दीक आयो तिबता हय्या व मय्यिता सोण तुझी जिंदगी भी पाका तुझी जुदाई भी पाक हजरत अली भी चयो तिबता हय्या व मय्यिता सोण तुझी जिंदगी भी पाक सोण तुझी जुदाई भी पाक अज तुझे जुदाई जे करे मालिया केड़ो गम आयो तुझी जुदाई माके झोरे विदो सोण जेकने तू सब्र जी तलकीन करया त मां अली तुझे जुदाई में रोई अखियुनि जो पानी खत्म करे छॾिया पर मां ॾिसां थो सोना तो असांखे हमेशा सब्र जी तलकीन कई आहे मां अलीअ जे दामन में सब्र खां सवाइ ॿियो कुझु कोन हज़रत उमर एॾो मदीने जे मीर सां प्यार ऐं इश्क यार इश्क में हज़रत उमर पंहिंजा होश खो वेठो विञाए वेठो हथ में तलवार चवे थो ख़बरदार मतां को चवे त मोहम्मद फौत थियो मुंडी लाहींदो मांस मारींदो मांस अल्लाह सां मिलण वियो आहे जानो आयो वारे वाह यार उमर तुझो मदीने जे मीर सां प्यार कहिड़ो उमर हाय फाते ईरान उमर कहिड़ो उमर अमीरुल मोमिनीन तो ते वक्त जो हुक्मरान राह जो पहरा ॾींदो तो वधे हथ में दुरो आदिल हुक्मरान एॾो अदल कयो अथई जो चवे थो मिस्र जे नील दरिया जे किनारे ते कुतो उञू मरी वियो त कम जे ॾर
अल्लाह उमर का पुछंदो यो उमर आदलो जंहिंजे चिठी ते मिस्र जो नील दरिया जो पानी ॾे यो उमर राह जो पारां ॾींदो तो वधे यो उमर हाय बैतुल मुक़द्दस जो फातिह उमर यार ॻाल्हि ॿुधो बैतुल मुक़द्दस ऐं फतह जो उतां जे माण्हू चो त असां अमीरुल मोमिनीन उमर ॾिसंदासीं नालो वॾो आहे दाबो वॾो आहे ज़ियारत कंदासीं अबू उबैद बिन जर्राह बैतुल मुक़द्दस जो जेको आहे गवर्नर आहे उन चयो हितां जा माण्हू चवंदा असां उमर खे ॾिसो सोना उमर तव्हां पाण जो बैतुल मुक़द्दस जूं चाबियूं तव्हां जे हवाले कंदा हज़रत उमर तैयार थियो न फौज न प्रोटोकॉल हिक गुलाम सां ॻाल्हाई हलणो आहे बैतुल मुक़द्दस ॻाल्हि ॿुधो हलंदासीं ॾाचीअ ते महल मां सुवार थींदुमि तूं ॿार वठंदे वरी महल मां ॿार वठंदुमि तूं सुवार थींदे उन गुलाम चयो साईं कीअं चई ईअं थींदो न त तुंहिंजी मर्ज़ी तैयार थियो हज़रत उमर फारूक खे जुबो पातल हो कुर्तो पातल हो जंहिंखे चटियूं लॻल हूं पुराणो हो हज़रत अली शेरे जली हक़ जो वली हैदर शेरे बबर चयो सुणा उमर तुंहिंजो नालो वॾो वञे तो ॿाहिरि मुल्क बैतुल मुक़द्दस तुंहिंजा माण्हू छा चवंदा मुस्लमाननि जे अमीर वटि कपिड़ो बि सही न आहे चटियूं लॻल आहिनि मुंहिंजी दिलि थी चवे मां तव्हांखे नओं कुर्तो वठी ॾियां मुंहिंजो सुहिणो अली बाज़ार में वियो नओं कुर्तो वठी आयो ओ लाराई हज़रत उमर नओं कुर्तो पातो पाए करे चई सोनाली ॾे ख़बर तो कुर्तो वठी आई मां पातो चई हा चई हाणे राज़ी थिए चई हा उमर मां हाणे ॾाढो राज़ी थियो आहियां आए अलीअ खे चई तूं राज़ी आहीं चई हा कुर्तो लाए करे ॾे कंहिंखे पाराई साॻो कुर्तो पातई अलीअ खे चई अली हिन कपिड़नि में एॾो रोब नाहे जेॾो मिठे मोहम्मद जे सुन्नत में रोब आहे कपिड़नि में रोब न आहे नवां कपिड़ा हुजनि सुन्नत न हुजे हलियो मैल हो ॿियो बंदि करे मैल हो ॿियो बंदि करे जॾहिं बैतुल मुक़द्दस में बाक़ी मैल बचो गुलाम जे सवार थियण जो वारो आयो उमर फारूक जे पैदल हलण जो वारो आयो ॾिसी चई साईं ॻाल्हि ॿुधो हाणे हाणे जेको आहे सो तव्हां मां तव्हांखे पंहिंजो वारो माफ़ कयो साईं तव्हां वेठा चई न अल्लाहु अकबर ॿुधो हज़रत उमर साॻो महारक हथ में पकड़ी सांभो हलन बैतुल मुक़द्दस जा माण्हू ॿाहिरि निकिरी आया जागो था जागो था ॿाहिरि अबू उबैद बिन जर्राह खां पुछूं त अमीर कहिड़ो आहे उमर अबू उबैद चयो त अमीर मुंहिंजो उमर इहो आहे जंहिंजे हथ में ॾाचीअ जी महार आहे थोरो ॾाढा यार इहो अमीर तव्हांजो इहो उमर आहे हो मथो चई उहो गुलाम अथसि गुलाम जा लटा या चङा ने उमर जे लटा हे आलिम बीठा तौरात चई बि इहो वयो तौरात खणी आया इंजील खणी आया खोले ॾिठो सुभान अल्लाह जे रसूल जी तारीफ़ तौरात इंजील में लिखियल पर मुंहिंजे साईं जे सहाबा जी भी लिखियल तौरात में लिखियल इंजील में खोलियो ही कुरान भी आ गवाही तो दे मुझे मोहम्मद मुस्तफा जे सहाबा जी तारीफ तौरात में लिखल इंजील में लिखल अल्लाह अल्लाह मौलाना अली अकबर कलेजे दावत अचण वारो मामा साले कलेजे गोठ में अचण वारो अवां सब मोहब्बत सां ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो मिठड़ो कुरान पढ़ा फरमाई त मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन मअहू अशिद्दाउ अलल कुफ्फार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्अन सुज्जदा यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वुजूहिहिम मिन असरिस सुजूद ज़ालिका मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील। देखो
ॾाढा सुभान अल्लाह चवे मूसा गॾो मदीने हेल हले अल्लाह सभिनी खे मको मदीनो घुमाए भॼन आया तौरा उमर ईंदो जंहिंजी कुर्ते खे 17 चटियूं लॻल होदियूं वेझो आयो चटियूं वञनि पिया 1 2 3 4 5 10 15 16 17 नज़र न आयो किताब लिखंदा त 17 चटियूं लॻल हूंदियूं 17 चटी कान्हे चई आहे आहे काथे आहे साईं ईअं जो बगल मथे कयईं त बगल में हज़रत उमर अमीर मोमिन जे बगल में 17 चटी लॻल ही बैतुल मुक़द्दस जो चाबियूं हवाले करे छो उमर तोसां जंग करणु पंहिंजी तबाही आहे अल्लाह अॼु हुन ज़माने में अहिड़ो उमर जहिड़ो हुक्मरान आण त को बैतुल मुक़द्दस खे फटे हुजूर जा साहब अमीरुल मोमिनीन सोनो उमर आदिल उमर फातिह मिस्र शाम ईरान हे त कावड़िया वेठा न सुणे उमर ते अदा अबू बकर उमर वारा बागे फतह कई अदा इमाम ने केरने मारायो होया ही कोन अबू बकर साईं भी ना उमर भी साईं ना उस्मान साईं भी ना मौला अली भी ना 1 हिजरी में जंग लगी आ करबला जी सबको बचपन पियो बयानो करे 7-8 सालन जी वरी बियो आखिरी साल हजरत सोने इमाम हुसैन जी 57 साल उमरी 7 कड 50 साल को भी बयान न तो करे तो 50 साल काथे आ हजरत हुसैन 50 साल नमाजूं काथे पढ़ियूं इबादत काथे कई तोखे ख़बर आ त नबवी मस्जिद में होंदो हो मुंहिंजो मौला हुसैन कुरान जो दर्स ॾींदो हो नबवी मस्जिद में अबू बकर जे पोयां नमाज पढ़ंदो हो उमर जे पोयां नमाज पढ़ंदो हो उस्मान साईं जे पोयां नमाज पंहिंजे बाबे जे पोयां नमाज हिननि खे हुनजी का ज़िंदगी हिननि खे ख़बर ई न आहे अलाए किथां जा माण्हू जवानी जा 18 साल का पोइ जवानी बुलूगत हलंदे हलंदे आखिरी साल उहा जिंदगी बयान था कयो उन जो प्यार हो ईरान जो फतह थियो शहनशाह जूं बनियानियूं अम्मा बीबी शहरबानू अम्मा बीबी कसबानू माले खलीमत में आयूं माण्हू पिया चवनि त उमर पुटनि खे परणाईंदो जमे खफीरा नबी मस्जिदा मोहम्मद करीम जो मिंबर हेॾे होॾे पियो ॻोल्हे तके पियो अब्दुल्ला बिन उमर वेठो हो कुंद में उथी बीठो शायद बाबो मां के दो ॻोल्हे छो त मदीने में ॻाल्हि इहा हुल लॻी त उमर खे पुटरानी शहनशाह ईरान जो न्याणियूं उमर पुटनि खे परणाईंदो हीअं जो बीठो बाबा मां चई पुट तोखे नथो ॻोल्हियां मां शहज़ादा थो ॻोल्हियां सुभान अल्लाह थोरो ॾाढा वञी ॿुधायो उमर जे दुश्मननि खे वञी ॿुधायो छा थियो अथव ज़ालिमो अल्लाह जो भउ तव्हांखे न आहे तव्हांजो अबू बकर उमर छा बिगाड़ियो बाग़े फित कजूं कुल 8 10 15 20 खजूं 50 खजूं जेकॾहिं विरासत कजे त नबी जूं न्याणियूं बीबियूं हुयूं जेकॾहिं अञा विरासत कजे त नबी सां 12 घर वारियूं 8 हिसो आहे 1 माई बाग़े फित खे वञी बचाईंदो छा अबू बकर उमर उस्मान खाई विया अलीअ जी हुकूमत आई उन अल बचन खे हक़ छो न ॾिनो चई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी वक़्त में चयो त पेन पनो खणी अचो त मां तव्हांखे लिखी ॾियां अलीअ जी खिलाफ़त ख़मीस वारे ॾियारे नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बुखार थियो इहा ॻाल्हि ख़मीस वारे ॾियारे थी जुमो छंछरु आचर सूमर 4 ॾींहं सॼण दुनिया में हुया हज़रत उमर साईं फरमायो त मुंहिंजे साईं खे तकलीफ़ आहे तव्हां जेको आहे पेन पने जी ज़रूरत न आहे तव्हां बीहो हज़रत नबी साईं ईअं त न चयो त उमर तूं खणी आहे नबी साईं ऐलान कयो जो उमर न पियो खणी त अली खणी अचे अली बि त हुयो चई नबी साईं चवण वरिते त काफ़र थी उमर चवण न वरितो उमर खे त कोन अचे बीठा साईं हज़रत उमर फरमायो त अल्लाह जो किताब आहे नबी जो फरमान अलाह काफ़ी आहे साईं जी तकलीफ़ आहे तकलीफ़ न ॾियो साईं जन त इहो लिखी पिया ॾियनि त अलाह जी निमाज़ पढ़जो
पंहिंजे हे ज़ेर दर्शन जो ख्याल कजो लिखियूं ॻाल्हियूं ईअं हुयूं खिलाफ़त लिखणी कोन्हे पोइ बना हुया 4 ॾींहं हज़रत उमर चवण न वरितो त उहो मोमिन न आहे मुस्लमान न आहे सुलह हुदैबी में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लिखियल आहिनि पिया त अली लिखुम ही जेको लिखूं था सुलहनामो मोहम्मद रसूलुल्लाह त काफ़रनि जो त मोहम्मद बिन अब्दुल्लाह लिखो रसूलुल्लाह न लिख जे रसूलुल्लाह मञो त जहिड़ो चाहजो आहे अली ड्राए नबी साईं चयो अली ड्राए अली जो ईमान ड्राईंदो अली चवण न वरितो नबी साईं पाण काॾे था अलबत्ता जे आड़ में सहाबा खे गालियूं था ॾियो बकवास था कयो तव्हांजो छा बिगाड़ियो अथनि उन्हनि जो हेॾो प्यार पुट खे चई वेगी रहो तोखे नथो ॻोल्हियां शहज़ादा तो ॻोल्हियां बाबा 22 लख मुरब ज़मीन इस्लामी ममलक जो हुक्मरान मां तुंहिंजो पुट मूंखां वधीक ॿियो शहज़ादो केर वारे वा यार उमर चवेस दो यार शहजादी वारा ख्याल दिल मां कदी छॾ शहजादो तू नाई शहजादा उहे आहिनि जिनजे चपन ते मुंहिंजो साईं सदगो वञासि चुमियूं ॾींदो हो जंहिंखे सिंगंदो हो जंहिंखे कुल ते खणी करे घुमाईंदो हो पुट शहजादा उहे आहिनि जंहिंजे लाइ मदीने जे मीर फरमायो सय्यदु शुहदा सय्यदा शबाब आलिल जन्नह अल हसन वल हुसैन चो यार नबी से फरमाया जन्नत जे जवान जा सरदार मुंहिंजा बचड़ा हसन हुसैन या अली पंजनि पुटनि जो निकाह पढ़ आहिनि बि शहजादियूं सूहन बि शहजादनि खे दियूं तू निकाह पढ़ मां उमर गवाही तो ॾियां वाह अली तुंहिंजो वरी उमर सां प्यार वाह अली तुंहिंजो उमर सां प्यार सोने अली शेरे जली हक जे वली हैदर शेरे बबर फाते खैबर केड़ो अली मदीने जे मीर जो बिरादर अली हसन हुसैन जो बाबू अली फातिमा जो घोट अली कुरान जो हाफिज हाजी अली गाजी अली निमाजी अली रोजा रखण वारो अली दाढ़ी वारो अली पटके वारो अली मस्जिद में 24 कलाक जिंदगी गुज़रण वारो मुझो मुर्शिद अली उलमा हक उलमा देवबंद जमीयत उलमा इस्लाम जो सरताज अखिन जो थर मुर्शिद अली खुदा जी ज़ा जो कसम हुजूर फरमायो अल कुरान माली कुरान अली सा अली कुरान सा चले कुरान मुझो अली ओडया अली कुरान ईन अली कुरान ते अमल करण वारो तने त मुझो मुर्शिद अली चंदो हो मां रब जे विरासत ते ॾाढो राज़ी आया साईं कीअं चंदो त रसीना किस्मत अल जब्बार फीना लना इल्मु वलिल जुहाल मालू मां रब जे फैसले ते राज़ो आया ॾाढो अल्लाह चाहिल के माल ॾिनो आहे मां अली के अल्लाह कुरान जो इल्म ॾिनो आहे निकाह हज़रत अली जो उमर मोहम्मद करीम जे मसलन ते तव्हां वेठो मुसल्ले ते तव्हां मुंहिंजे पुट जो निकाह पढ़ायो त मां अली शाहिदी थो ॾियां नथा चओ सुभान अल्लाह मां तव्हां खां पुछां थो तव्हां शीए मुला खां निकाह पढ़ाईंदो शीओ वाबीअ खां पढ़ाईंदो ॻाल्हायो नथा जॾहिं तव्हां नथा पढ़ायो तव्हांजी ग़ैरत एॾी आहे ईमानी ईमान आहे त वाबी निकाह पढ़ंदो त छोरो निकाह न थींदो वाबी अहिड़ो आहे अहिड़ो आहे अली तव्हां खां बि घटि हो छो उमिरि खां टिजे पियो पुटनि जो निकाह सोहणे उमिरि खां पढ़ायई तंहिंजी माना त हज़रत अली मुर्तज़ा उमिरि जी इमामत क़बूल करे पंहिंजे इमाम खां पंहिंजनि पुटनि जो निकाह पढ़ायो काथे था ॻाल्हायो साहबा लावारसन जीअं वणे त जीअं जंहिंखे अचे भौंके मञो तव्हांजी मर्ज़ी न मञो तव्हांजी मर्ज़ी तव्हां मञीदव त बि अबू बकर सिद्दीक़ आहे न मञीदव त बि अबू बकर सिद्दीक़ आहे
तहां मञींदो तभी उमर फारूक न मञींदो तभी उमर फारूक मञींदो उस्मान ज़िन्नूरैन न मञींदो तभी उस्मान ज़िन्नूरैन मञींदो त हजरत अली मुर्तज़ा शेर खुदा है न मञींदो तभी शेर खुदा है मञो त अमीर माविया कातिबुल वहिया न मञींदो तभी अमीर माविया कातिबुल वहिया मन तुझी मर्जी न मञे तुझी मर्जी आ मंजी दे तभी मोहम्मद सां गॾु भाकुर पायो जन्नत में सुता प्यान न वञी दे तभी जन्नत में सुता प्यान मञे तुझी मर्जी न मञे तुझी मर्जी फर्क न तो पए भौंक न कुत्ते वांगुर सहाबा ते लबाड़ नहण भौंक न ते भौंक दे ते ज़बान काकरे खां गंदी करे कुत्ते जे हवाले कंदासे कुरान मथे ते आ त मोहम्मद मुस्तफा जे मथो सहाबन पंहिंजा बच्चा ॿार घोर कहन असां पंहिंजूं जानियूं मोहम्मद जे साहब जे मथां घोर समझो नथा कंहिंखो हिकिड़ी क़बर में वञणो आहे हिकिड़ी क़बर में अॼु मां पंहिंजे मदरसे में चयो हिकिड़ी वञणो आहे मौत अचणो आहे लिदूल मौत वबनुल ख़राबी माण्हू जमंदो ई मरण जे लाइ आहे घर ठहंदो ई बर्बादी लाइ आहे 4 साल रहो 50 रहो 60 रहो मर आखिर मर त चङो थी मर सहाबा साहब नबी अल्लाह 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 फी अस्हाबी ला तत्तखिजुहुम मिन बादी गरदा फमन अहब्बहुम फबिहुब्बी अहब्बहुम वमन अबगदहुम फबिबुगदी अबगदहुम साईं ने फरमायो अल्लाह का डजो सहाबा के गारियूं न ॾियो ला तसुब्बू अस्हाबी साहब ने के गारियूं न ॾियो साईं ने फरमायो तहां जी साहबा सां मोहब्बत मुंहिंजे करे अबू बकर उमर कल्ला न आहिनि गांगरा न आहिनि अबासी न आहिनि अबू बकर ऐं उमर मोहम्मद मुस्तफा जे घर जा भाती हन सदको वञासे मिठो मोहम्मद उन घर मां घोट थी निकतो हो जो जंज मलाइकत जी मां त चवंदो आहियां त नबी साईं जी शादीअ जा कार ॾेई जेको विराया जिबरील एॾी ख़ुशी मथे फ़ैसिलो थियो मथे जन्नत मां फोटू आयो अम्मा आशा जी तस्वीर हुजूर फरमाया जॾहिं आशा खे वेझो ॾिठुमि त मूंखे तस्वीर यादि आई अल्लाह जो नालो अथव पाण फरमाया तव्हांजी साहब सां पूछ मुंहिंजे करे या त मुंहिंजा सहुरा आहिनि न असांजा माइट न आहिनि बसौरा तसेब न्याणा हिकिड़ो सालो तहांजी मर्जी अमीर उमर जो प्यार मुझे मौला अली से बचण सां हेॾो खुदा जी सा जो कसम अब्दुल्ला बिन उमर फरमाए तो मां बाबे सां गॾु वेठो मीटिंग पई हले मूंखे चयो ॿाहिरि जी मीटिंग हुकुम जियां जो मीटिंग खत्म वेठो हुयुसि त मुंहिंजो सोनो हुसैन आयो अब्दुल्ला ॿाहिरि वेठो अंदर मीटिंग थी हले बाबा वारनि चयो ॿाहिरि वेठो मुंहिंजो सोनो हुसैन बि वेही मीटिंग खत्म थी जियां जो आवाज आयो अब्दुल्ला हाणे भली अच हज़रत अब्दुल्ला उथियो सोने हुसैन खे चई अॻ में हल सोनो हुसैन अॻ में वियो अल्लाह जी ज़ात जो कसम ओ कल्ला ओ कंगारे जा ग़ैरतमंद मुसलमान जियां जो सोनो हुसैन अंदर वियो हजरत उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु पंहिंजी मसनद ते वेठो हुसैन जो ॾिठई त कुर्सी तां उथी भी करे इस्तक़बाल जे लाइ बीही रहियो इहो पुट जो इस्तक़बाल पियो करे न सामने जी हुसैन केॾी महिल आयो जी मां सवेर आयुमि पुछो कि अब्दुल्ला जो अंदर ख़ुसूसी मीटिंग थी हले मां मीटिंग में पुट खे ॿाहिरि विहारियो अथऊं पोइ मां कीअं वारे वा सोना उमर चई यार ॻाल्हि ॿुधो सोना हुसैन उमर जे हिन अदालत में अचण जे लाइ भली ॿिया इजाज़त जो इंतज़ार कनि या इजाज़त तलब कनि
पर तो के यार झल पल काने जीदी मन वणई जीदी मन तुझी दिल कदे हलियो अचो उमर जे कोरट जा दरवाजा खुलिया पिया थई हलियो ईंदो कर इंतजार न कंदो कर कहीं का पुछा भी न कंदो कर ओ सोना हुसैन ये उमर के जेका अल्लाह है इज्जत ॾिनी आ तुझे नाने मोहम्मद जे गुलामी जे करे मिली आ ये उमर हमेशा सैयदना उस्मान हजरत उमर अगराई कंदो हो सोने हुसैन के ॾिसंदो चवंदो अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम अगरे सोने हुसैन जो सदाई अगराई तो करे करे मां भी अगराई करे ॾिसां सलाम पर एक एक दफे रेटे चे तो ये लिखी भी रहे थंबे बुधो बुधो लिखी जो बीठो जिया जो वे जो आयो हज़रत हुसैन चो मां निकरा तई ओचतो अया निकतो ही न त हज़रत उमर चयो अस्सलाम वालेकुम या हुसैन सुभान अल्लाह सही ता अगराई कई मां त कोशिश कई ताके की खबर पई तमाते बीठो वाह सोना उमर जवाब नहीं ओ हुसैन तुझी सूरत चलो मोहम्मद वांगुर ना है यार तुझी खुशबू भी मिठे मोहम्मद जेड़ी एडो प्यार नबी जे नवासन सा एडो प्यार एडी मोहब्बत कंदो जेको जे तो मिस्र जे नील दरिया ते कुतो न्यू मरी वंजे क्या मजे दे आले अल्लाह उमर का पुछंदो कुत्ते के मारण जे लाए उमर का पुछा थी जेको कुत्ते के न तो रोवारे वो नबी जे अहल बैत के कीअं रोवारींदो हया कयो शर्म कयो खुदा जी सा जो कसम हो मुसलमानो कलमे वारो हेरे तवज्जो कयो राजो परो तोड़े एक घर में आवाज आयो रोण जो मुझे सुने उमर चयो अम्मा बच्चा रोन तो बस करायो खुदा जी जो कसम वरी भी घिटी मां फ्री करे वरी जो आयो बार रोन पियो अम्मा माग में भी चईं त बच्चन के बस करायो अंदरा आवाज आयो ओ गालाइन वर ही बदनसीब यतीम आइन भुख जे करे प्यारो न हाय न जेल मानी जो इंतजाम कोने हजरत उमर जो तवज्जो कयो देगड़ी आए तो बाग पई भरे अम्मा ये बाई चाची आ बाकी अब आओ गालाइन वर ये पत्र विजी करे आसरो दी जान दंड कयो ताम त्यार जान दो मुझो फैसलो उमर जो फैसलो अल्लाह जी कोरट में थींदो हज़रत उमर फरमाया उमर तुझे इन हाल जी उमर के कीड़ी खबर अंदर आवाज आयो ओ कलाम करवर उमर के मुझे हाल जी खबर ना गो ओ हुकूमत करण जो कोई हक न तो से अम्मा को दरखास्त नी थई जे दरखास्त छाजी दा दरखास्त का सवा घर घर जो ख्याल करे रोनो वयो बैतुल माल जो माल दरवाजो खोले वडो बोरी सामान जी भरई गुलाम सण ये जल्दी कर पुठिए दे रख उन नौकर जो से बाकी मां साजे ले अल्लाह अल्लाह वारे वा यार उमर जीबू जो बार क़यामत में खणने जी सिन वला तजरो वासला तू विसरा उखरा हर को बर पांजो पाण खणदो पी पुत्र जो न पुत्र पी जो न माओ धी अजी न धी मां जी न मुर्स जान जो बार न खणंदो सालू मुर्स जो न खणंदियो हर को मो पान दींदो हजरत उमर जो पुछा मां का दींदी अल्लाह अल्लाह उठी खईं दे अची करे दरवाजो खोलाए खुदा जी सा जो कसम ओ मौली अली अकबर जे दावत अचण वारो बाई का फूका पान ते दे वारे वा यार उमर 22 लख मुरब्बा ज़मीन इस्लामी ममलकत जो उमर हुक्मरान गरीबन जे लाइ बाई तैयार दो करे तू वने तो दाढ़ीअ जे अंदर इन दाढ़ीअ के वठी चवे तो दाढ़ी ई तू सही वन जहन्नम जो तू ॾाढो ॾुखियो तो हम तैयार थे हजरत उमर बारन के खारायो अगे रोन पिया ने माईअ चयो अब तो जड़ा हुक्मरान हुजन बाकी उमर जो तो हाल इहो थे हजरत उमर गिचे में गारो विझी करे चेस तो उमर ये मुझे गिची थई सजे मदीने जी बाजार में मुखे गेल पर क़यामत जे दिहाड़े मुझे मोहम्मद जे अॻियां मुखे शर्मिसार न कजा जी तू उमर हां जी मां उमर हां माया चस अल्लाह तो ते रहम करे ही उमर हो जे बारन के न रोवारियो हो यतीमन के वो नबी जे नवासन के किए रोवारींदो रब जो भोग
अल्लाह जो खौफ करो। सहाबा अहल बैतन जो पान में वडो रिश्तो हो। बिनी के खणी भाकुर चुमी रही कुलित मुझो सोनो अली भी वेठो त सैयदना अबू बकर सिद्दीक़ फरमायो त अली मता चवे त मुंजा पुटन इसी भाकुर दो पाए न पुत्र तो जाहन पर सूरत मोहम्मद जी अन खुदा जो कसम मान के चुमियो दिया तो इन जे करे जो मां रसूलुल्लाह के इन अखर सा डिठो त हसन हुसैन के भाकुर पाए ई चुमियो दी। एडा प्यारा नबी से के इमाम हसन हुसैन साहबा नजर हुजूर के दरवाजे ते साहब आयो दरवाजो खड़काई साईं निकरी आया सी साहब ये जो तो साईं परेशान थियो पाण पर में कम साईं मां जे कम सां मो तो विसरियो हाने बियो कम माके जेको सो मां परेशान थियो सुबह ता जो वजन घट हो हाने ता जो वजन वधी वियो साईं एडो छा गाला साईं साईं फरमाए न वजन त सागो साईं पोइ जो ते चादर जो मथे कयो ते एकड़ो हिन पासे का हसन ऐं हुसैन नबी साईं जे कुल्हन ते ऐं पासन में सुता पिया हा। नबी साईं पंहिंजी चादर वेड़े उनखे पासन ते खणी कुल्हन ते खणी मोहम्मद मुस्तफा हसन हुसैन खे घुमाईंदा हा ऐं नबी फरमाईंदा हा त ही जन्नत जा गुल तमाम अलीअ जो बचन सां एॾो प्यार त हज़रत उमर जो मदीने जे मीर सां प्यार त चवे थो ख़बरदार मता को चई मोहम्मद फौत थियो आहे तलवार हणी मुंडी लाए छॾींदो मांस अल्लाह सां मिलण में वा जानो आयो सुभान अल्लाह। हज़रत अबू बकर बुर्दबार वॾो आयो हज़रत उमर जत में सैयदना अबू बकर सिद्दीक़ आयो अची करे चई ओ लोगो अंता बुद मोहम्मदन जेकॾहिं तव्हां मोहम्मद जी इबादत कंदा हो त क़दमात मोहम्मद फौत थियो। जेकॾहिं तव्हां अल्लाह जी इबादत कंदा हो त अल्लाह हय्युन ला यमूत ज़िंदा सैयदना अबू बकर सिद्दीक़ कुरान जी आयत पढ़ी अल्लाह तो चए मोहम्मद अल्लाह जो रसूल जीअं ॿिया रसूल आया पीर पूरो करे दुनिया मां बुरको मटे विया मोहम्मद रसूलुल्लाह भी आयो पंहिंजी जिंदगीअ में रब जे तौहीद ॿुधायो हक़ अदा कयो। रब तो फरमाए जेकॾहिं मुंहिंजो मोहम्मद मुस्तफा दुनिया छॾे वञनि छो त पंहिंजे खुड़नि ते पोइ मोटंदो छा अल्लाह हज़रत उमर खे कंहिं बि न झुकायो उमर झुकंदो हो क़ुरान ॿुधी चङनि भलनि खे क़ुरान पत्थर पाणी कया। हज़रत अबू बकर सिद्दीक़ कुरान पढ़ियो ओडे जने भेण पई कुरान पढ़े तो रोई करे भेण के पियो चवे चुप कर दी मुंहिंजी भेण वधीक न पण मुंहिंजो यादो फाटे आए गोड़ा खोले वेही रहियो जल्दी कयो मूंखे मोहम्मद रे वठी हलो। अबू बकर सिद्दीक़ भी कुरान पढ़ियो आए लोगो इहा ॻाल्हि कुरान जी आयत पढ़ी तव्हां सभु ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो मिठड़ो कुरान पढ़ा फरमाईंदा वमा मुहम्मदुन इल्ला रसूल कद खलत मिन क़ब्लिहि रुसूल अफा इम्मा दअउ कुतिला क़लबतुम अला अक़ाबिकुम व मन यक़लिब अला अक़बैहि फलन यज़ुर्रल्लाह शैया व सयजज़िल्लाहु शाकिरीन। तलवार बंद कई अबू बकर मुखे तो जण आयत विसरी वई मां समझाण हाने लथी हज़रत उमर भी सब्र मां मुंड में ताके ॿुधायो त अल्लाह जे नबी साबिर साहबा साबिर सोनो हुसैन करबला जे मैदान में सजी रात नफल पढ़िया थई सुबह जो थियो वुज़ू कयो थई मां त हाने पढ़ियो त सोने हुसैन सुबह जा गुस्ल पानी कारो तैयारी करे पांजी भेण के तो चे ओ मुंहिंजी भेण ज़ैनब मां वञा तो यकीन मां शहीद थींदुसि मुझे शहादत राड़ न कजाए राभाट न कजाए दाड़ गोड़ा न कजाए या उख्ती इसबिरी सब्र कजाए
करबला जे मैदान में मुझो सोनो हुसैन तमें तलवार मथे ते मोहम्मद जी दिस्तार चेहरे ते सुवारी ज़बान ते अल्लाह जो कुरान जारी हुयो सुभान अल्लाह। घणा अली जा पुट करबला जे मैदान में हुया कंहिंखे ख़बर न। करबला जो वाक़ियो थियो आहे 61 हिजरी में। करबला में कुरान में करबला जो वाक़ियो ई कोन्हे। हिकिड़ी आहे रिवायत जो अम्मा उम्मुल फज़ल फरमाए थी त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या रसूल अल्लाह मां हिकिड़ो ख्वाब लधो आहे ॾाढो ॾुखियो। कहिड़ो? तव्हांजे जिस्म मुबारक मां गोश्त जो टुकड़ो कटे मुंहिंजे झोल में रखियो। पाण फरमाए उम्मुल फज़ल ॾुखियो ख्वाब नाखे ॾाढो भलो आहे साईं कीअं? पाण फरमायूं मुंहिंजी न्याणी फातिमा पुट जणी दी जंहिंजी पालना परवस तूं कंदी पोइ वॾड़ो थियो हिकु दफ़े खणी नबी साईं जे गोद में आंदमि साईं हुनखे नंढे ॿार सां प्यार कयो ॾाढो प्यार चुमियो भाकुर फरमाए थी मां ख्याल मटाए हेरे जो ॾिसुम त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अखियुनि मुबारक मां नीर था वहनि। मतलब की आहे रसूलुल्लाह चौधारो साईं। पाण फरमायूं हाणे हाणे जिब्रील आयो मांखे चई मोहम्मद अल्लाह तो चवई जंहिं न बचड़े सां प्यार तो करे चुमियो तो ने इन तुंहिंजे बच्चे खे तुंहिंजी उम्मत क़त्ल कंदी। करबला जे मैदान जी मिटी बि ॾेखार। बाक़ी कुरान जिब्रील जो अचण बंदि थी वियो 10 हिजरीअ खां पोइ जिब्रील न आयो। 10 हिजरी ताईं कुरान आहे। 61 हिजरीअ में जंग लगी। मुंहिंजे मौला अलीअ जा ॿिया बि पुट हुया जेके इमाम हुसैन सां गॾु करबला में लड़िया। करबला जे पहिरें शहीद जो नालो आहे मुहम्मदुल औसद। मुहम्मदुल औसद केर? अम्मा फातिमा ज़हरा जने जिंदगी त मुंहिंजे मुर्शिद अलीअ ॿी शादी न कई छो त हुज़ूर फरमायो जेको फातिमा के ॾुखाईंदो ॼणो मां मुहम्मद के ॾुखाईंदो। अली शादी भी न कई। हाणे अम्मा फातिमा जो वक्त पूरो थियण वारो हो। अली मां दुनिया छॾण वारी आहियां। अली मां तोखे इजाज़त थी हाणे शादी कर। मां तुंहिंजे लाइ कुंवार भी ॻोल्ही अहिड़ी कुंवार आहे। अम्मा फातिमा चवे थी नालो अथसि उमामा बिन्त बुलाउस आहे मुंहिंजी वॾी भेण ज़ैनब जी धीउ आहे। हे ॻाल्हियूं नथा ॿुधाइनि जे ॿुधाइनि त बीबी ज़ैनब जो नालो खणो थो पियो। ज़ैनब कंहिंजी घरवारी आहे अबलास जी धीउ कंहिंजी आहे मिठी मोहम्मद जी। 4 न्याणियूं आहिनि। हे था चवनि हिक न 4 हिन जे किताबनि में लिखियल आहे पर ॿुधाइनि कोन था। अबलास जी घर धीउ आहे उमामा हुन जो नालो हज़रत अली हुन सां शादी कई जंहिं मां पुट जाओ जंहिंजो नालो मुहम्मदुल औसत रखियो वियो। करबला जो पहिरियों शहीद करबला जो ॿियो शहीद अबू बकर बिन अली केर? हज़रत अली साईं ने भी शादी कई हुन जो नालो लैला हो। अबू बकर सिद्दीक़ जे वफ़ात खां बाद में अली हुन सां शादी कई। लैला मां पुट जाओ आहे अबू बकर सिद्दीक़ जी मोहब्बत जे करे मुंहिंजे मुर्शिद अली पंहिंजे पुट जो नालो अबू बकर बिन अली रखियो। इहो ॿियो शहीद उमर बिन अली उस्मान बिन अली अब्दुल्लाह बिन अली उबैदुल्लाह बिन अली जाफर बिन अली आए गाजी अब्बास अलमदार बिन अली। ये 8 भाइर पंहिंजे भाउ हुसैन के हिफाज़त कंदे कंदे करबला जे मैदान में मुंहिंजे अलीअ जा पुट शहीद थी वियो। नाओ हुसैन पाण हेरे नज़र कर इमाम हसन मुजतब जेको मदीने जे मीर इमाम हसन के चुमियूं ॾिनो पाण फरमाई त मुंहिंजो पुट सरदार बिन ग्रोहन में था कराईंदो। अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला जे हथ ते पैयत करे 6 महीना हुकूमत करे वागू अमीर मुआविया के ॾिनई। हुजूर फरमाए मुंहिंजो पुट सरदार चुमियूं ॾिनोसि गलन ते भाकुर पातोसि। पाण फरमायो बिन गिरोहन वॾनि गिरोहन में सुलियो कराईंदो। अल्लाह अल्लाह ॿुधी छॾियो कंडारे जा मुस्लमान असां उन यज़ीद सां करे बीठा हुन कंदासीं जेको मुंहिंजे मौला अलीअ जे नंढे पुट
पुट सां जंग करे उन यजीद सां देवबंद जो ट्राओ ना हो पर उन अमीर माविया का कदे भी नफरत न कंदासे जैसा मौला अली जे वडे पुट हथ ते बैयत करे अमीर माविया सां सुलो कयो होरे दा जो सुभान अल्लाह। इमाम हसन जा ब पुट रहा करबला जे मैदान में एक जो नालो हो अबू बकर बिन हसन बे जो नालो कासिम बिन हसन अली जा टे पुट रहा हुसैन जा अली 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 टी जो नालो अली अली अकबर अली औसत अली असगर ये ब शहीद थिया अली अकबर भी शहीद अली अकबर भी अली औसत जंहिंखे इमाम हुसैन आबिदीन नाले सां मशहूर आहे सज्जाद भी सज्जाद छो चवंदा सजदा सजदा घणा कंदो हो खुदा जी ज़ात जो कसम इन्हनि अखियुनि सां करबला में पंहिंजे बाबे खे प्यासो अखियुनि ॿाहिरि ॾिठई प्यासा हिकिड़ी बि रिवायत आणे 61 हिजरीअ में करबला थी 95 हिजरीअ में इमाम हुसैन आबिदीन वफ़ात कई हिकिड़ी का ॿुधायो त भला अबे ॿाहिरनि जे नियत का सबील कढां कोन्हे कुंडियासो कयां ग़रीबा तहां खां वधीक दुनिया जॾहिं इमाम हुसैन आबिदीन दुनिया छॾे थो किताबनि में चए थो त घट में घट 50 घराणो आहे या 100 घराणो आहे रोअंदा निकिरी आया त असांजे घर खे हलाइण वारो इमाम हुसैन आबिदीन जो रात जो ईअं पुठीअ ते कणक जूं बोरियूं खणी करे ग़रीबनि जे दर ते ॾेई ईंदो हो उहो हुसैन जो पुट इमाम हुसैन आबिदीन सखिया मालदार रब उन्हनि खे ॾिनो अमीर माविया जे ज़माने में 50,000 दीनार उन्हनि खे मिलंदा महीने में सहाबा इमाम जी इज्जत कंदा हा मोहब्बत कंदा हा प्यार कंदा हा उन सहाबा के अहल बैत जे आड़ में अची करे सहाबा के गारियूं न ॾियो इमाम हसन हुसैन भी सखिया इमाम ज़ैन आबिदीन भी निमाजी हो सखी हो करबला जे मैदान मदीने में हिकिड़ो माण्हू आयो मदीने में हिकिड़ो माण्हू आयो चयो साईं तव्हांखे न राईंदासीं तव्हां कूफी वाला हरामी हो गद्दार हो कहीं चयो साईं ओ यो सोने चेहरे वारो ॾिसेंदो न चई हा चई इहो तोखे राईंदो बि मानी बि कराईंदो चई इहो केरु आहे चई उहो इमाम ज़ैन आबिदीन अली ने जो नालो आहे सज्जाद इहो करबला में हो चई इहो तो पातरणदो मांखे इहो तो हुयो हुते चई वञे आयो हुसैन जे पुट इमाम ज़ैन आबिदीन के अस्सलाम वालेकुम चई करे मिलियो चईसि मां कूफे जो आहियां हिते मदीने में आयो आहियां कोई माण्हू मूंखे न मानी थो खाराए न पानी थो प्यारे न राह था ॾियनि पाण पर में पुट का ॻाल्हि कान्हे अचो वियो राहईंसि मानी बि खाराईंसि ख़िदमत बि कईंसि जॾहिं सुबुह जो नाश्तो कराए मोकिलाए पोइ त इमाम ज़ैन आबिदीन उनखे मुठ में पैसा बि ॾिना त ही तूं सफ़र तुंहिंजो वॾो आहे तोखे कमी हुन चयो साईं असांजे वॾनि त तव्हांजे अबे खे शहीद कयो तव्हांजा पाणी बंदि कयो तव्हां मूंसां एॾो भलो हलियो त इमाम हुसैन आबिदीन चए साहिबा ॻाल्हि ॿुध जेको तव्हांजे वॾनि कयो हो न उहे तव्हांजे वॾनि खे पंहिंजनि वॾनि इहो सबक़ ॾिनो हो ऐं जेको मां कयो आहे न मूंखे पंहिंजा वॾा इहो सेखारे अखलाक में आला अली जो घर इज़त में आला वरी कंहिं ज़िंदगी थी मूंखे चऊं त 1.5 कलाक 1.25 कलाक थी विया न नाए वेठो आहियां मां अल्लाह ताला बरकत करे साईं जन आया